इंसान जी आस्था जी परीक्षा तॾहिं थींदी आहे जॾहिं जेको असांखे खपे हू न मिले ऐं हुन खां पोइ बि असांजे मुंहं में सिर्फ़ु शुक्रानो ई निकिरे। जेसि ताणी तव्हांजो मन कैकई न हूंदो तेसि ताणी कहिड़ी बि मंत्रा हुजे तव्हांजा कन नथी भरे सघे। मां भॻवान खां पुछो कीअं थींदी आहे तव्हांजी पूॼा। भॻवान चयो बसि तूं ख़ुदि बि मुस्कुराए ऐं ॿियनि खे बि ख़ुशी ॾे, थी वई मुंहिंजी पूॼा। ऐं ॾाढो ॻोल्हियोसीं हुनखे पूॼा श्लोकनि स्तुतियुनि ऐं हवन में, पर अंत में हू मिलिया प्रेम, शेवा, स्नेह ऐं सहानुभूति में। चवंदा आहिनि ज़िंदगी जी परीक्षा में नंबर कान मिलंदा आहे, पर ॿियनि जे दिलि में पंहिंजी जॻह ठाहे विया त सम्झी वञिजो कि पास थी विया। सुंदर चहिरो त बसि 2 पल लाइ यादि रहंदो आहे, पर सुंदर व्यवहार ज़िंदगी भर ताईं यादि रहंदो आहे। ज़िंदगी में हमेशा ॿिनि माण्हुनि सां सावधान रहिजो। पहिरियां हू जेको तव्हांखे हू कमी ॿुधाइनि जेकी तव्हां में आहे ई कान, ऐं ॿिया हू जेके तव्हांखे हू ख़ूबी ॿुधाइनि जेकी तव्हां में आहे ई कान। असां चवंदा आहियूं कि भॻवानु ॾिसणु नथो अचे, पर हक़ीक़त में बसि उहो ई ॾिसण में अचे थो जॾहिं ॿियो केरु ॾिसण में नथो अचे। सही आहे कि हू थकिजी करे सुम्ही पवंदी आहे, पर मां जॾहिं सुम्हंदी बि आहे तॾहिं बि फ़िक्रमंद हूंदी आहे। ऐं ज़िंदगी में ॾाढा दोस्त ठाहिण को वॾी ॻाल्हि कान हूंदी आहे, पर हिकिड़े ई दोस्त सां सॼी ज़िंदगी दोस्ती निभाइण वॾी ॻाल्हि हूंदी आहे। भॻवानु चए थो तूं करी उहो ई थो जेको तूं चाहींदो आहीं, ऐं थींदो उहो ई आहे जेको मां चाहींदो आहियां। त हाणे तूं कर उहो ई जो मां चाहियां थो, ऐं पोइ ॾिस थींदो उहो ई जो तूं चाहींदे। ऐं हिन जीवन में प्रॉपर्टी जा भले केतिरा बि उत्तराधिकारी थी वञनि, पर कर्मनि जा उत्तराधिकारी केवल तव्हां पाण ख़ुदि थींदा। ऐं खीशो ख़ाली हुजे तॾहिं बि कॾहिं मना कंदे कान ॾिठो आहे, ऐं मूं पीउ खां अमीर इंसान कान ॾिठो आहे। ऐं इंसान बिना मुहरत जे पैदा थींदो आहे ऐं बिना मुहरत जे ई गुज़ारे वेंदो आहे, ऐं विच में सॼी ज़िंदगी बसि शुभ मुहूर्त पियो ॾिसंदो आहे। त पंहिंजे मथे वारे जे मथां विश्वास रखिजो, हर मुहूर्त शुभ थी वेंदो। ऐं ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।